प्यारा साथियों, अस्सलाम वालेकुम। साथियों, पिन होल कैमरा एक कैबिन में डब्बे में ठाए सघिजे थी, जैसे एक तरफ़ एक सनो सोराख कबो ऐं ॿिए तरफ़ एक नीम शफ़ा पर्दो यानी टिश्यू पेपर लगाइबो ऐं सॼे हिन डब्बे के टेप सॉल्यूशन वेड़े सुठे नमूने सां बंदि कबो त जीअं हिन में रोशनी किथां बि दाख़िल न थी सघे। हाणे हिन जंहिं तरफ़ सोराख आहे इन तरफ़ एक मेणबत्ती ॿारे रखबी। हाणे इन मेणबत्तीअ जो जेको अक्स आहे, शोले जो अक्स, उहो हिन तरफ़ हिन पर्दे ते उबतो ठहंदो। असांजी अखि ऐं फोटोग्राफिक कैमरा बि इन ई उसूल तहत कमु कंदी आहे। दोस्तों, हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ कैमरा जे पोएं पासे खां हीअ उबतो अक्स नज़र अची रहियो आहे। हीअ जेका कोई कैमरा ही परीं पासे हीअ मेणबत्ती आहे जेका ॿरे पई ऐं हिन तरफ़ हिन कैमरा जे अंदरि उबतो अक्स नज़र अची रहियो आहे।